इन वक्त असां नवाबशाह प्रेस क्लब वारा मौजूद आहियूं जिते आल ट्रांसपोर्ट इतिहाद जा मालिक, उन्हनि जा ड्राइवर, उन्हनि जा क्लीनर ऐं उन्हनि जा मज़दूर जेके आहिनि उहे सरापा एहतजाज बणियल आहिनि। गुज़िरियल 3 महीननि खां वठी लॉकडाउन सबबि जी ट्रांसपोर्ट बंदि आहे, जिते हज़ारे ख़ानदान फाका कशी ते काटण ते मजबूर आहिनि। अॼु हू मजबूर थी हिते एहतजाज था कनि। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुनजो छा मौक़िफ़ आहे। छोटी बड़ी गाड़ियाँ 2.5 महीने से हम खड़े हैं, जबकि हमारी गाड़ियाँ 2.5 महीने से खड़ी हैं, उनमें 2-2 लाख रुपए का नुकसान है। हमारे पास खुद खाने के लिए नहीं, हम अपने अमले को कहाँ से दें। हजारों की तादाद उससे मजदूर है, मालकान है, जिनकी हालत यह हो चुकी है कि इनके घरों में चूल्हा नहीं जल रहा है, 2 टाइम की रोटी खाने के लिए खुदकशी पर मजबूर हैं। आप हमारी गाड़ियों की पोजीशन जाके देखेंगे जो हालत उनकी हो चुकी है। टायर खत्म हो चुके हैं, बाडियां खत्म हो चुकी हैं, बैटरियां बैठ चुकी हैं। हलंदासीं तव्हांजे चवण जे मुताबिक़ त कोरोना आयो, ठीकु आहे, कोरोना बि असां कयूं था, पर हीअं त बुखनि में एतिरा माण्हू था मरनि। तव्हां अचो त तव्हांखे सर्वे त करायूं त केतिरा माण्हू बेरोज़गार वञनि पिया था। पंजाब वारी गाॾियूं उन्हनि लाइ SOPs न आहे, कश्मीर खां कराची ताईं हलो तव्हांखे ॾेखारियूं त सीट बाय सीट खां अलावा माण्हू उन में वेठा आहिनि। छा उहा उन्हनि खे कोरोना कोन वठनि? गुजारिश यही करेंगे गवर्नमेंट से कि हमारे हाल पे रहम किया जाए। कितने पब्लिक परेशान है, इस पे कुछ नजरसानी की जाए, ट्रांसपोर्ट खोली जाए। खाली इसी में आगे ट्रांसपोर्ट भी सारा कायदा कानून आ रहा है, बाकी भी बाजार खुले हुए हैं, सड़कें खुली हुई हैं, ट्रेनें हर चीज चल रही है। ट्रांसपोर्ट खुली वञे, ट्रांसपोर्ट खुली वञे, मजदूर पंहिंजी मजदूरी कनि। हर मजदूर जे घर में 4-5 भाती खाइण वारा बि आहिनि। उन खां पहिला ई रोड ते माण्हू आहिनि जेके इन्हनि ट्रांसपोर्ट में खाइनि था, इन्हनि गाॾियुनि में खाइनि था, रोज़ी कंदा पंहिंजी। हिननि सिंध हुकूमत ऐं ख़ासि तौर ते वज़ीर आला सिंध खां इहा अपील कई आहे त महिरबानी करे असांखे ट्रांसपोर्ट हलाइण ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजे बच्चनि जो गुज़र सफ़र करे सघूं। कैमरामैन रफ़ाकत ताराई सां गॾु ज़ुल्फ़कार ख़ासि केली, सिंध TV न्यूज़, नवाबशाह।